तू मामा जी ॻाल्हियुनि जो माइंड तो कोन कयो। उन्हनि जी त बस आदत आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं करण जी। न मूंखे बुरो न आहे लॻो, समझी सघां थो। मूंखे नापसंद करण जी उन्हनि वटि खोड़ वजूहात आहिनि। तोखे नापसंद नथा कनि ऐं कहिड़ी वजह थी सघे थी? पहिरीं वजह त इहा आहे जो तुंहिंजे घर जी भितुनि ते आलीशान पेंटिंग्स लॻल आहिनि ऐं मुंहिंजे घर जी भितूं सिमियल आहिनि। प्लीज वसीम, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां उन्हनि जो भाइटियो आहियां ऐं उहो बि माटेलो। इन्हनि ॻाल्हियुनि सां को फ़र्क़ु नथो पवे। तोखे फ़र्क़ु नथो पए मायरा, पर तुंहिंजी अम्मा खे ज़रूर पवे थो। मां का नंढड़ी ॿार न आहियां जेको हर फ़ैसिलो पंहिंजी मामा खां पुछण खां पोइ कंदसि। मां पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघां थी। अच्छा? हाँ ख़ैर, छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। अॼु मां तमामु घणी ख़ुशि आहियां। गुड। पुछंदे कोन छो? छो? छो जो तूं मूंखे मिली वियो आहीं। मां चाहियां थी ही वक़्तु ईअं बीह रहे ऐं तूं हर पल मूंसां गॾु हुजी। पर इहो मुमकिन त न आहे। मां हर वक़्तु तोसां नथो रही सघां। छो? छो नथो रही सघी? इन करे जो मूंखे ऑफिस भी वञणो हूंदो आहे, पंहिंजे घर भी वञणो हूंदो आहे। ईअं छो आहे? ईअं नथो थी सघे त हिन घर में सिर्फ़ पाण हुजूं, ना तुंहिंजे घर वारा हुजनि ना मुंहिंजे घर वारा हुजनि, सिर्फ़ तूं ऐं मां ऐं पंहिंजी तन्हाई। ये अफ़सानवी ॻाल्हियूं आहिनि मायरा। हक़ीक़त सां इन्हनि जो को वास्तो कोन्हे। ज़िंदगी में ॿिया भी माण्हू हूंदा आहिनि। ठीकु आहे, हूंदा, पर मां तोखे कंहिंसां शेयर नथी करे सघां। मज़ाक पई करी न? छा मुंहिंजा जज़्बात तोखे मज़ाक था लॻनि? न, मां त ईअं ई पियो चवां। वसीम, वाइदो कर मूंसां। कहिड़ो वादो? तूं मूंखे कॾहिं धोखो न ॾींदे, कॾहिं मुंहिंजी दिलि न टोड़ींदे। मूंसां वाइदो कर वसीम, प्लीज़ मूंसां वाइदो कर। हाँ, मां वादो थो कयां। जेकॾहिं तूं मूंखे न मिले त शायद मां पंहिंजे पाण खे भी मारे छॾियां। शायद मां तोखे भी मारे छॾियां, बल्कि मां सॼी दुनिया खे बाहि लॻाए छॾींदसि, साड़े रख करे छॾींदसि सभिनीनि खे। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।